अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं टीवी न्यूज़ में वाक़ई बलिकार माह फराशा सबका पे एक नज़र हेडलाइन ते। गिलगित बल्तिस्तान आम चूंडुनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरतो 24 मां 19 सीटुनि जो ग़ैर सरकारी ऐं ग़ैर हतमी नतीजो जारी। पीपल्स पार्टी 9 सीटुनि ते कामयाबी हासिल करे सभिनी खां अॻिते। नवाज़ लीग 3 सीटुनि ते कामयाब, 6 सीटूं आज़ाद उम्मीदवारनि खटे वरतियूं। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जो हिकु उम्मीदवार कामयाब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चूंडुनि में कामयाबी ते जयालनि खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त पीपल्स पार्टी सभ खां वॾी पार्टी बणिजी उभरी रही आहे। गिलगित बल्तिस्तान में हुकूमत ठाहिण जी कोशिश कंदासीं। इसराइल जे हमलनि सां तेहरान, इस्फहान ऐं तब्रीज़ में धमाका। इसराइल पारां विच ओलह ईरान में फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणाइण जी दावा। नुक़सान जो इत्तला नाहे मिलियो। ईरान जो बि इसराइल मथां बैलिस्टिक मीज़ाइलनि सां हमलो। यमन मां बि इसराइल मथां हमला। इसराइली फ़ौज पारां समूरा मीज़ाइल नाकारा बणाइण जी दावा। अमरीकी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म विच में टेलीफोनिक राब्तो। ट्रंप चयो आहे त ईरान सां मुआहिदे ते अॼु या सुभाणे सहियूं थियणियूं हुयूं। नेतन्याहू हमला कंदो त इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। अमरीकी सदर चयो आहे त ईरान मथां हमलो कयो वियो त अमेरिका उन जो हिसो न थींदो। नेतन्याहू वटि ईरान सां मुआहिदो क़बूल करण खां सवाइ चारो नाहे। हमलनि अमेरिका ईरान ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश खे तब्दील नाहे कयो।